अस्सलाम वालेकुम दोस्तों। छा रोशन ऐं शाहनवाज़ खान वॾेरे बालाज खान जे क़ैद मां आज़ादु थी वेंदा? छा वॾेरो बालाज खान वॾेरे सिकंदर खान खे उते हॉस्पिटल में मारे छॾींदो? छा मल्हार ऐं राबेल हिकु चकर ॿीहर हिकु थी वेंदा? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर नई ईंदड़ ख़बर सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ईंदड़ एपिसोड्स में ॾिसंदव त शाहनवाज़ ऐं रोशन खे वॾेरो बालाज खान फ़िलहालु क़ैद मां आज़ादु न कंदो, उन्हनि खे अञा काफ़ी टाइम ताईं क़ैद में रखंदो ऐं रोशन खे काफ़ी सज़ा ॾींदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वॾेरो बालाज खान पुलिस खां थी सघे थो सिकंदर खान खे उते माराए छॾे। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राबेल ऐं मल्हार वारनि जे विच में हाणे काफ़ी मतिलबु त शिकायतूं हूंदियूं, उन्हनि जे विच में फ़ासिला अची विया आहिनि। छो जो वॾेरो बालाज खान कमीनो अहिड़ो त शख़्स आहे जो हुन मल्हार जे पीउ यानी मल्हार जे पीउ जे ज़हन में अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं विहारियूं आहिनि जो राबेल खां नफ़रत करणु लॻो आहे। ऐं मल्हार जो पीउ कॾहिं बि न चाहींदो त राबेल मुंहिंजे घर में अचे, पर मल्हार राबेल सां तमामु घणी मोहबत कंदो आहे ऐं उहो कॾहिं बि ईअं करणु कोन छॾींदो। त जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त गमदिल बि राबेल जे पीउ खे इनकार करे छॾींदो संग वठण खां। उहो शर्मिंदो आहे वठण खां, यानी कि उहो बि कोन वठंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग।